इसे रोज़े वारे फरमायो फैज़ मिलंदो नफ्स जे ख्वाहिशों खे ख़त्म करण सां सही नफ्स जो सभु घणियूं ख्वाहिशों घणियूं कॾहिं नफ्स कहिड़ी ख्वाहिश कराए कॾहिं शराब जो ख़्याल उजाराए कॾहिं ज़ना जे तरफ़ माण्हू खे धिके कॾहिं जिहाद जे तरफ़ माण्हू खे धिके कॾहिं माण्हू जे लाइ बदगुमानियूं अंदर में पैदा करे कॾहिं माण्हू जे लाइ हसद साड़ बुग़्ज़ अंदर में पैदा करे नफ्स जूं तंगई कुझु हरकतूं आहे उन्हनि खां सही माण्हू कीअं बचंदो हज़रत पीसे रोज़े वारे जो जुमिलो ॿुधो पाण फरमाईंदा जेको पंहिंजे मुर्शिद खे पाण सां गॾु हमेशा समझंदो नफ्स उन जो कंट्रोल में रहंदो मुर्शिद जी मदद वठो न उन खां मदद घुर ऐं उन खे पाण सां मौजूद समझो त मुंहिंजो मुर्शिद जो रूह सां गॾु सुभान अल्लाह देवबंदी वहाबी इन्हें अकीदे के शिरक करना भाई योगी अल्लाह से जागरा मुर्शिद नबी से के साथ जो हाथ उलाद ना साथे फतवा है याद रखो असा जो अकीदो तो हुजूर जी रूहानियत असा गदा मुस्तफा जो जिस्म मुबारक मदीने में पर जे जिस्म सा किते हुजूर अचण चाहे त पाबंदी लाहे सही अची सके तो पर मां हवालो ॾियां थो तव्हांखे वहाबनि जे किताब जो देवबंदियुनि जे किताब जो हवालो थो ॾियां इमदादुस सुलूक किताब जो नालो आहे रशीद अहमद गंगोही उन जो लेखक आहे उहो उन में लिखे थो त मुर्शिद जो जिस्म मुरीद खां परे हूंदो आहे पर मुर्शिद जो रूह मुरीद जिथे बि हुजे उन सां गॾु हूंदो हाज़िर नाज़िर जा मुनकिरा ए अवध मौलवी साहब इमदादुस सुलूक में लिखियो आहे त मुर्शिद जो रूह मुरीद सां गॾु हूंदो आहे ये मुर्शिद जो रूह मुरीद सां गॾु थी सघे थो त पोइ नबीअ जी रूहानियत पंहिंजे उम्मत सां गॾु कीअं नथी थी सघे